भिटशा मां खे ख़बर ॾींदा हलूं त भिटशा में 5वीं मुहर्रम आराम हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जे शहादत जे सिलसिले में भिटशा में अंजुमन गुलामाने अहले बैत भिटशा पारां मातमी जलूस बरामद कयो वियो, जेको मौला करबला जे पिड़ मां निकिरी दरगाह लतीफ़ ते नहर थियो। मातमी जलूस में ज़ंजीर जो मातम, सीना ज़नी, नुआख़वानी कई वई है। सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी, सैयद जरार शाह, सैयद नियर अब्बास, सैयद जमाल शाह लतीफ़ी जी अॻवाणी में मातमी जलूस बरामद कयो वियो है। बरसात जे बीठल पाणी में अज़ादारी कई वई। इंतज़ामिया पारां मातमी जलूस जे रूट जी सफ़ाई सुथराई न कराई वई है। बरसात जो बीठल पाणी नेकाल बि न करायो वियो। अज़ादारनि खे सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी वियो। पुलिस पारां का बि सिक्योरिटी जे हवाले सां इंतज़ाम न सख़्त कया विया हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।